सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। पहिरियों खाधो भोग हूंदो आहे, पोयों खाधो भिखारी जो हूंदो आहे, कंहिं ॿिए जो जेको बचो भई ठीकु आहे कंहिंखे ॾेई छॾियोसीं। त जेको पहिरियों असां भोग लॻाईंदा आहियूं उनजे पोइतां मक़सदु न भई पहिरियों भोग लॻायोसीं मालिक दा, त पोइ जेको ई खाधो तयारु थियो उहो सॼो प्रसाद बणिजी वियो। प्रसाद जी माना आहे सुख, शांति, सुविधा, आनंद, सेहत, हेल्थ, जीवन, मालिक जी हर खेत्र में रहमत। प्रसाद जो मक़सदु आहे मालिक जी रहमत जेको हर चीज़ सां असांखे बहितर लॻे। तंहिंजे करे पहिरियों भोग लॻंदो आहे, मालिक जो भॻवान जो भोग लॻो, सतगुरु जो भोग लॻो, हाणे सॼो प्रसाद आहे, माना असांजे लाइ रहमत बणिजी वियो खाधो। पोइ जेको रहमत भरियो असां खाईंदासीं उहो असांखे बाद में असां केतिरियूं बि देॻा चाढ़े करे ॾेई छॾूं उहो प्रसाद नथो थी सघे, भोग नथो थी सघे। पोइ उहो जूथ में शामिल थी वेंदो जेको बि आहे। तंहिंजे करे असां जॾहिं बिज़नेस या कारोबार में कंदा आहियूं त पहिरियों जेको हिसो रखंदा आहियूं 0.% खां 10% ताईं, जॾहिं उहा असां शेवा रखंदा आहियूं त बक़ाया जेका इनकम थींदी आहे उहा सॼो मालिक जी प्रसाद उन सचे साईं जी रहमत बणिजी वेंदी आहे। ऐं पोइ असां हमेशह वधंदा वसंदा ख़ुशि ऐं ख़ुशहाल रहंदा। असां पहिरियों हिकिड़ो 0.% खां 10% में कुझु बि न रखूं पंहिंजे बिज़नेस या कारोबार में, उनखां बाद असां जेतिरो ई चऊं असां हे कयोसीं, हे ॾींदासीं, ही कंदासीं, उहो सॼो भिखारी जो थी वेंदो जेको बि आहे। असां चवंदा आहियूं भई बाद में जेको हूंदो असां कंदासीं, सॉरी, पोयों खाधो भिखारी जो हूंदो आहे। जॾहिं असां भॻवान खे भिखारी या कंहिं ॿी जीव सां भेंट कंदासीं असांखे मिलंदो छा? उनजी शेवा कंदा आहियूं, असां सभु कुझु कंदा आहियूं, पंहिंजो भाग सम्झंदा आहियूं। पर कोई भिखारी न हुनखे दर जे ॿाहिरों बीहंदा आहियूं, उते ॾेईंदा आहियूं, कॾहिं अंदरि कोन वेठी ईंदा आहियूं। छाकाणि त भॻवान संत महात्मा जो अचणु सॼो भाग आहे। जेको असां ॿाहिरि कंहिंखे ॾींदा आहियूं असां हुनखे साथ ॾिनोसीं, मदद कईसीं, हेल्प कईसीं। हाणे जेको असांखे सभु कुझु ॾे उनजी असां छा हेल्प कंदासीं? उते असां वञी करे चरणनि में भेंट कंदासीं, जेका रहमत मिलंदी। जेके असां पोइ केतिरो बि ॾियूं असां असांखे जी हेल्प उनखे छा करे ॾींदी? असां सभु उनजे अॻियां आहियूं बि छा? तंहिंजे करे असांजा वॾा ॾाढा होशियार आहे। उन्हनि इहे ॿई चीज़ूं वरी कमाल जूं कयूं। जीअं घर बणायो कुंवार, जीअं पहिरियों दहलीज़ ते जीअं पहिरियों फिरी ॻाल्हि सभु अॾण जो पर कमु छॾण जो पहिरियों लप जेको आहे भराए करे दान करायूं। छाकाणि त ब्रह्मा चयो जेकॾहिं उनते अमल थींदो त इहे एतिरा चङा हूंदा, सभु फल एतिरा मिलंदा आहिनि जे हिते बि इहे सुखिया हूंदा, अॻिते बि सुखिया हूंदा, ॿई पासे हिकु जहिड़ा हूंदा, सदाई कॾहिं फ़र्क़ु न पवंदो। जेकॾहिं उबतो अमल हूंदो त वरी सभु कुझु उबतो थी वेंदो, वरी कुझु बि हथ न ईंदो। इन करे उन्हनि ॿई पासा असांजे वॾनि हिकिड़ा पोइ सचे साईं जो मिसाल आहे। जॾहिं साईं जन किथे बि वेंदा तो सखर में भाई मंगलमल, पोइ साईं जन चवंदो, साईं जीअं सभु रोटी छॾाईंदा आहिनि, मुंहिंजे घर भंडारो कयो ज़रूरु। साईं जन ठीकु आहे, तोखे पोइ ॿुधाईंदासीं। त साईं जन के जीअं कुझु दफ़ा चयो, हर दफ़े साईं तोॾे असां पाणी ॾींदासीं जंहिं महिल आयासीं, लेकिन तूं चयो हाणे साईं जन चयो असां तोॾे पाणी ॾींदासीं, पतो न आहे अलाए कंहिं महिल अचनि, कहिड़े मौक़े ते अचनि। इन करे उन ॾींहं खां हुन पंहिंजो जेको किचन हुयुसि घर वारनि मिली करे सॼो हर रोज़ु ॾींहुं राति सॼो साफ़ सुथरो बहितर करे जेको ई खाधो तयारु कंदा
एतिरो पवित्रताई सां बहितरी सां चङाई सां भई साईं जन कंहिं महिल बि अचनि भोग लॻाइनि कंहिं महिल बि त जीअं असांजी तयारी पंहिंजी तरफ़ो हुजे। हर रोज़ ॾींहुं राति पंहिंजे किचन खे बणाए करे रखंदा, कोई जूठ न कोई कुझु न, साफ़ सुथरो करे। इहो हिन जो सिस्टम हलियो पए। ऐं हिकिड़े ॾींहुं उन वीचारे उन वक़्तु पूरो सारो खणी करे 26 फुल्कनि जी खणंदो, 15-20 फुल्का हूंदासीं, हिकिड़ी दखी हूंदी हुअसि जो दखी ठिकर जी, उनमें सब्जी दाल या कुझु खणी ईंदो जेका बि अचेसि। पोइ साईं तुसें भोग लॻायो ज़रूरु। ऐं साईं जन चवंदासीं जेसि ताईं तोखे अचे तूं हलायो कर, चएसि भई ईंदे वेंदे मां ॾे आया ज़रूरु करो। साईं जो ठीकु आहे, ईंदे वेंदे तुंहिंजे घरो असां थींदा वेंदासीं, जॾहिं बि अचणु वक़्तु या वञणु वक़्तु जॾहिं बि असां करायासीं। ऐं ॿियो खणी अचुसि, हाणे एतिरी संगत, हाणे आहिनि 8-10 फुल्का बि, हाणे मां छा करां। साईं जी बसि तूं खोले करे वेह, छो सॼो ढक न खोलिजांइ ॿिन्ही जो, बाक़ी जेतिरी हुजे संगत तूं पंहिंजो फुल्को सब्जी दाल सभिनि खे ॾींदो वञाए, तुंहिंजी कॾहिं न खुटंदी, कॾहिं बि तुंहिंजो हलंदो रहंदो। ऐं उन ॾींहं खां वधीक जॾहिं बि साईं जन स्टेशन क्रॉस कंदा, उहो पंहिंजो खणी ईंदो। उहो स्टेशन ते जेतिरा ई माण्हू अचनि, जेतिरा वठण वारा हुजनि, लेकिन उनजो फुल्को दाल सब्जी सदाई हलंदी रहंदी, कॾहिं पूरी नथी, सदाई हलंदो रहंदो, हलंदो रहंदो। ऐं साईं जन उते ईंदे वेंदे वेंदा, पर उन खां बाद उन नेम खे उहो भगत साहिबु जारी रखियो। ईंदे वेंदे चए साईं जन जो हुकुम आहे, बाबा मां वरी ईंदुमि ज़रूरु दर्शन करणु, तुंहिंजे घर ते साईं जन जी आसीस आहे। मां भगत साहिबु ईंदे वेंदो ज़रूरु हो, मंगलमल घर। पर वॾी ॻाल्हि तॾहिं थी जॾहिं भगत साहिब जी शहादत थी। जंहिं महिल शहादत थी रुक में उहो सखर खणी आया, हज़ारे माण्हू गॾु हुया। एतिरी रश करे सखर जी तारीख़ में कोन थी। तो साहब उन चयो कंहिंजे घर काॾे वञिणो न आहे, सिर्फ़ु जेके मेन 2-3 दरबारूं नींदर आहे, बसि उते थोरो हिकु दरबार वेंदासीं, हे कंदासीं। ऐं साहब तो वेंदे वेंदे कंहिंखे बि पतो कोन पियो कीअं थियो, छो थियो, कोई प्रोग्राम न, कोई प्लान न। अचानक सभिनी जी खोपड़ी ओड़ी ॻाल्हि घुमी जे अचानक भगत साहिब जेका अर्थी हुई उहो सभु फिरदा फिरदा मंगल जे घर अची पहुता, उते अची के पहुती, काई उते अची रखी। उन्हनि वेंदे वेंदे सचे साईं जो वचन निभाए करे उतां थी करे पोइ वरी सखर को अॻिते वियो, पोइ राणकी साहिबु पहुतो।